नाज़रीन, अॼु शहें रोज़े ते रहमत रमज़ान प्रोग्राम जे सिलसिले में अफ़्तार प्रोग्राम मारूफ़ मज़हबी स्कॉलर इलाइक़े जे मशहूर दीनी दरसगाह मदरसा तालीमुल क़ुरान जिंदोदिरो जे उस्ताद मौलाना कुतुबुद्दीन भुट्टो साहब जे मेज़बानी में मुनक़िद थियो। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ज़िले शिकारपुर जे तालुके गड़ियासीन जे ॻोठ जिंदोदिरो में वाक़िअ हिकु अज़ीम दीनी दरसगाह मदरसा तालीमुल क़ुरान जिंदोदिरो में। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रमज़ान मुबारक जा पहिरियों ॾियारा हलंदा पिया ऐं हीअ बाबरकत ॾींहं आहिनि। साईं जेको आहे तो ॿुधायो त हिन वक़्तु असां इफ़्तारी जे वक़्तु वेठा आहियूं ऐं इफ़्तारी जूं छा बरकतूं आहिनि, इफ़्तारी में इंसान खे मुस्लमान खे हिकु रोज़ेदार खे छा करणु घुरिजे त उहो वधीक उन मां फ़ाइदो हासिलु करे जीअं रोज़े जो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शरीयत इस्लामी में इफ़्तारी जी वॾी अहमियत आहे, जंहिंमें ॿुधायो आहे त कंहिं रोज़ेदार खे खारक सां इफ़्तारी कराइणु, पाणी जे ढुक सां इफ़्तारी कराइणु, ETC हिन खां सवाइ जेको अवेलेबल हुजे उनजो अजुर ॿुधायो आहे, तरग़ीब ॾियारी वई आहे ऐं ताक़ीद कई वई आहे। हदीस में ईंदो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असवदैन माना ॿकारियूं शयूं यानी पाणी ऐं खारक सां इफ़्तारी कंदा हुआ। खारक न मिले त पोइ पाणी, मतिलबु त अफ़्तारी कंहिं न कंहिं सूरत में करणु खपे। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहा क़ौम हिदायत ते हूंदी जेका अफ़्तारी में जल्दी कंदी, ऐं वरी जेका देरि कंदी उहा क़ौम गुमराह में वेंदी। हिकिड़ा माण्हू ॼाणे वाणे अफ़्तार जो इंतिज़ाम देरि सां कंदा आहिनि। हिन असांजे दीन में हिन खे नेगलेक्ट कयो वियो आहे। अफ़्तार जो इंतिज़ाम पहिरियां कजे, जीअं शहरनि में माहौल हूंदो आहे, अॻु में माण्हू जेको आहे रस्तनि ते, हिन वक़्तु कोरोना वायरस जे करे उहा शइ न आहे, न त तव्हां शहरनि में ख़ासि करे कराची में ॾिसंदव टेबलियूं लॻाए करे अफ़्तारी जो इंतिज़ाम कनि था ऐं वेंदड़ माण्हुनि खे रोकीनि था, पंहिंजे सवाब लाइ कनि था। त अफ़्तारी जो इहतमाम कजे, इंतिज़ाम कजे, हिन में ख़ैर ऐं बरकत आहे असां सभिनि लाइ। अच्छा साईं, इहो असांखे ॿुधाईंदो त इफ़्तारी जे हवाले सां मिसाल आहे जेको रोज़ो आहे, रोज़े जे लाइ क़ुर शरीफ़ में इहे लफ़्ज़ आहिनि त माना तव्हां रोज़े खे सुबुह जो बाख फुटीअ खां राति ताईं पूरो कयो। त हिन वक़्तु के माण्हू चवनि था त हीअ त माना राति त न आहे जो इफ़्तारी तव्हां यकदमि ॾींहं जो ई कयो था, इहो त तव्हां ॿार खां पुछंदो बि ॾींहुं आहे। इहो त हिकिड़ो लुग़त जो मसइलो आहे। लयल माना राति, क़ुर ॿुधायो सुम अतिम श्याम एलो लयल, रोज़नि खे पूरो कयो राति ताईं। हाणे माहिरीन चवनि था राति नालो आहे सिज गुरूब थियण जो, सिज गुरूब थियो त राति शुरू थी वई। अलाह साईं बि इहा, अलाह साईं जो मंशा बि इहो जीअं राति थी वञे तीअं तव्हां रोज़ा पंहिंजा पूरा कयो यानी इफ़्तारी कयो। त इहे साईं जेका इफ़्तारी जी घड़ी आहे इहा केतिरी अलाह साईं खे वधीक महबूब आहे, इन हवाले सां कुझु जेको ईमान वारनि जो कुझु रूह गरमाइण जे लाइ के हदीस पाक जी रोशनीअ में हिन जी अहमियत ॿुधायो। हा, हदीस में आहे त अफ़्तारी जे वक़्तु सभ खां वधीक क़बूल कई वञण वारी दुआ, कुझु ॿिया मौक़ा ॿुधाया विया आहिनि, उन में अफ़्तारी जो मौक़ो ॿुधायो वियो आहे। त इन वक़्तु बानो जेके दुआऊं घुरे थो पंहिंजे लाइ, मुल्क मुआशिरे लाइ, मिलत लाइ, पंहिंजे सिर वक़्त लाइ, रिज़्क़ रोज़ीअ लाइ जेके बि दुआऊं घुरंदो, इहे सभ खां वधीक क़बूल कयूं वञनि थियूं अफ़्तारी जे वक़्त में। तंहिं करे दुआ जो ख़ासि करे सुलाह उमत उमत जा नेक माण्हू अफ़्तारी जे वक़्तु इज्तिमाही दुआ घुराईंदा हुआ। इज्तिमाही न त इनफ़िरादी दुआ ज़रूरु कई वञे, सहरीअ में बि ऐं अफ़्तारी में ख़ासि करे। अच्छा, दुआ जे लाइ साईं जेको आहे बाज़ाब्ता एहतमाम करे ऐं हथ मथे करे दुआ घुरणु ज़रूरी आहे, या बसि ईअं ई माण्हू ज़बान में या दिलि में दुआऊं करे? दुआ त हूअं नालो आहे दिलि जे आवाज़ ऐं सदा जो, बाक़ी हथ खणी हिकिड़ो तवजो थिए थो दुआ में। हीअं हथ सां नथा खणूं त तवजो हेॾे होॾे वञी सघे थो, को माण्हू ॻाल्हाईंदो। हथ खणंदासीं त हिकिड़ी असां ख़ासि हुलियो बणायोसीं जो ॿिया माण्हू बि उन वक़्तु असां सां न ॻाल्हाईंदा,
दुआ हथ खणी करे दुआ घुरण जो इहो फ़ाइदो आहे। असां ॼण अलाह जा ॾियो पिनऊं था, अलाह खां घुरूं था, हुनजा ॾियो दरख़्वास्त कयूं था। हथ खणण जो इहो ज़रूरु फ़ाइदो आहे। तवजो यकसुई बिल्कुलु कामिल रहे थी, हूअं तवजो यकसुई कामिल कोन थी रहे। अच्छा, हीअ साईं जेको पहिरियों जेको ॾहो आहे उन लाइ ॿुधायो वियो आहे त माना रहमत आहे, उनजी महिरबानी करे असांखे दुआ ॿुधाईंदो त पहिरें ॾहे जी दुआ कहिड़ी आहे, ॿिए ॾहे जी दुआ कहिड़ी आहे ऐं आख़िरी ॾहे जी दुआ कहिड़ी आहे? मुश्तरका दुआ त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा आशा खे सेखारी आहे, अल्लाह मिनका अफ़ून तुहिब्बुल अफ़्वा फ़अनी, अल्लाह मिनका अफ़ून तुहिब्बुल अफ़्वा फ़अनी। अलाह तव्हां माफ़ु करण वारा आहियो, माफ़ीअ खे पसंदि कयो था ऐं पोइ मूंखे माफ़ु कयो। बाक़ी हर ॾहे जी पंहिंजी दुआ बि आहे। जो पहिरें ॾह रहमत आहे, इन में बानो उहे दुआऊं घुरे जंहिंमें अलाह रब्बुल इज़्ज़त जी रहमत जो अंदाज़ु आहे। ॿियो ॾह मग़फ़िरत आहे, इन में मग़फ़िरत जूं दुआऊं हिकु न आहिनि, इलाही आहिनि। मग़फ़िरत में जेका तक़रीबन मारूफ़ दुआ हिकिड़ी ॿुधाई वेंदी आहे पहिरें ॾहे जी, ॿिए ॾहे जी ऐं टें ॾहे जी, उहा दुआ जेका मारूफ़ आहे, जेका अक्सर उलमा बयान बि कंदा आहिनि, त उहा हिकिड़ी दुआ ई माण्हुनि खे जीअं तव्हां वधीक तवजो ॾियण लाइ ॿुधायो। मुंहिंजे इल्म में इहा दुआ जामे आहे, अल्लाह मिनका अफ़ून तुहिब्बुल अफ़्वा फ़अनी। बाक़ी हिन वक़्तु मुंहिंजे ज़हन में न आहे। आख़िरी ॾहे जी अल्लाह आतिक़ रक़बती मिनन नार, अलाह से मुंहिंजे गिचीअ खे बाहि खां निजात ॾे, इहा बि दुआ आहे। ॿिया घटि वधि अल्फाज़ जंहिंमें जहन्नम खां आज़ादी जी दुआ घुरी वई आहे। ॿियो हिन ॾहे में जे रमज़ान पाक जे महीने में फ़र्ज़ जी केतिरी अहमियत आहे, हुनजो केतिरो अजुर ॿुधायो वियो आहे, ऐं सुनत जो ऐं नफ़िल जो केतिरो अजुर ॿुधायो वियो आहे, हुनजी थोरो वज़ाहत कयो। हिकु फ़र्ज़ जो अजुर जेको आमतौर हादिस में आहे त 70 फ़र्ज़नि जे बराबरि, ऐं सुनत जो दर्जो वधाए करे फ़र्ज़ जे बराबरि, नफ़िल जो दर्जो वधाए करे बि सुनत जे बराबरि। इहा ख़ासि असां सां पैकेज आहे मुस्लमाननि सां, ख़ासि अलाह जी ख़ुशूसी करम आहे। न त उहे मार्कूं मिलणु खपनि हा, पर न, हिन में अलाह साईं सख़ी आहे। ऐं अलाह चाहे थो त बानो बि सख़ी थिए। हदीस में ईंदो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेज़ हवा हुजे उन वांगुरु सख़ी थी वेंदा रमज़ान में। हूअं बि सख़ी हुया, रमज़ान मुबारक में अञा बहितर सख़ी थी वेंदा। असांखे बि सख़ी थियणु खपे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जीअं रमज़ान पाक ईंदो हो त कहिड़ा ख़ुशूसी उपाय या एहतमाम फरमाईंदा हुया? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ ईंदो आहे त ॼण त सभिनि खां कटिजी वेंदा हुआ रमज़ान मुबारक में, याने घर वारनि खे बि तरग़ीब ॾींदा हुआ, संदरो ॿुधंदा। हदीस में ईंदो आहे शदल मेज़र, हे जेके ॿाहिराड़े माण्हू कमुकार वक़्तु ईअं संदरो ॿुधंदा आहिनि, इहे अल्फाज़ हदीस में ईंदा आहिनि। अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदरो ॿुधंदा, यानी फुल तयारी कंदा हुआ, पाण बि एहतमाम कंदा, ॿियनि खे बि तरग़ीब ॾींदा त हाणे तव्हांजे मथां हिकिड़ो अज़ीम शान वॾे एहतमाम शान वारो महीनो अलाह जी तरफ़ां अचण वारो आहे, उनजी तयारी कयो। साहबा किराम खे अॻुवाट पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तयारु कंदा, पाण ख़ुदि बि तयारु थींदा ऐं कटिजी वेंदा, माण्हुनि खां कटिजी करे अलाह जी रहमत ॾांहुं मुतवजो थींदा। हींअर जेके माण्हू हिन वक़्तु रोज़ा अक्सर ॾिसूं था त माण्हू नथा रखनि, कुझु मजबूरियुनि सबबु नथा रखनि, कुझु ईअं ई माना नथा रखी सघनि, हरू भरू सुस्ती कनि था ऐं मुख़्तलिफ़ कमज़ोरियूं ज़ाहिर करे ऐं चवनि था त असां रोज़ो नथा रखी सघूं, उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदा? उन्हनि खे तरग़ीब करे सघिजे थी त असांजे तव्हांजो फ़ाइदो रोज़ो रखण में आहे। काफ़ी दोस्त जेके रोज़ो न रखंदा हुआ, उन्हनि जा ज़ाती बयानात आहिनि त असां रमज़ान खां हिकु ॾींहुं अॻु में या उन राति अलाह खां आजिज़ी सां इख़लास सां दुआ घुरी त अलाह साईं हिन भेरे मुंहिंजो पको इरादो आहे मूंखे तौफ़ीक़ ॾे। ऐं उन्हनि दोस्तनि ॿुधायो त का तकलीफ़ न थी। पहिरें रोज़े में ज़रूरु थोरी घणी तकलीफ़ थी, बक़ाया रोज़ा ईअं खिल ख़ुशीअ में गुज़री विया। त जेकॾहिं असां मुस्लमान इख़लास सां सचाईअ सां संदरो ॿुधूं, इंशा अलाह तौफ़ीक़ ॾींदो ऐं का बि तकलीफ़ महसूसु न थींदी। जेकी माण्हू रोज़ा नथा रखनि हिन वक़्तु, त उन्हनि जे हवाले सां क़ुर पाक में उन्हनि जे लाइ कहिड़ी वईद ॿुधाई वई आहे, या जिन खे जेके नथा रखनि त उन्हनि खे आख़िर केॾो घाटे जो नुक़सानु कनि था, उन हवाले सां कुझु को हादीस जी रोशनी में? क़ुर पाक त तरग़ीब ॾिनी, हुकुम बि ॾिनो त वान तसूमु ख़ैरु लकुम, हे ॻाल्हि जो तव्हां रोज़ा रखो इहो तव्हांजे हक़ में बहितरु आहे, यानी दीनी ऐं दुनियावी लिहाज़ सां तव्हांजे हक़ में भलो आहे। वरी जेके रोज़ा नथा रखनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त क़यामत जे ॾियारे उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी ऐं उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ उञ इन्हनि खां गुज़ारे वेंदो। ज़ाहिर आहे दुनिया में अलाह जो हुकुम न मञूं, क़यामत जे ॾियारे कुझु न कुझु त हिननि खे सिखत मिलंदी।
वॾी महिरबानी तव्हांजी साईं जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हांजो बि शुक्रियो जो तव्हां असांखे पंहिंजे गुफ़्तगू जो लाइक़ु सम्झो। महिरबानी। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु